नाज़रीन गंबट में हम ख़बर शेयर कंदासीं। गंबट भरिसां धाड़ेलनि हथां 3 पोरियत अगवा 2 ॼणा वज वठी थाणे पहुची विया। जवाबदार पोरियत मूसा भट्टी, रफ़ीक अहमद ऐं लाइक भट्टी के कच्चे तरफ़ वठी वञी रहिया हुआ। जवाबदारनि टिनी पोरियतनि के कच्चे में वठी वञण बाद यरगुमाल बणायो त 2 ॼणा वज वठी थाणे पहुची विया। नाज़रीन हम ख़बर बाबत तव्हांखे अपडेट कयूं पिया। गंबट भरिसां धाड़ेलनि हथां 3 पोरियत अगवा जिन मां 2 ॼणा वज वठी थाणे ते पहुची विया। तव्हांखे ॿुधायूं जवाबदार पोरियत मूसा भट्टी, रफ़ीक अहमद ऐं लाइक भट्टी के कच्चे तरफ़ वठी वञी रहिया हुआ। जवाबदारनि टिनी पोरियतनि के कच्चे में वठी वञण बाद यरगुमाल बणायो त 2 ॼणा वज वठी थाणे ते पहुची विया।